वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान सरदार अब्दुल क़यूम नियाज़ीअ खे वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर जे लाइ नामज़द करे छॾियो आहे। वज़ीर-ए-आज़म जी मुक़ररी लाइ आज़ाद कश्मीर जे क़ानून साज़ असेंबलीअ में वोटिंग अॼु थींदी, जंहिं जे लाइ गॾियल अपोज़िशन तरफ़ां चौधरी लतीफ़ अकबर खे नामज़द कयो वियो। सुध समा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी सरदार अब्दुल क़यूम नियाज़ी खे नामज़द करण जी तस्दीक़ पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ज़रिए करे छॾी आहे। जारी कयल बयान में हुन चयो आहे त सरदार अब्दुल क़यूम नियाज़ी मुस्लिम कॉन्फ्रेंस छॾे तहरीक इंसाफ़ में शामिल थियो। सरदार अब्दुल क़यूम नियाज़ी 25 जुलाई ते थींदड़ आज़ाद कश्मीर जे क़ानून साज़ असेंबलीअ जी चूंडुनि में तक LA 18.1 मां कामयाबी हासिल कई हुई। सरदार अब्दुल क़यूम ऐं अपोज़िशन उम्मीदवार चौधरी लतीफ़ अकबर जा नामज़दगी काग़ज़ दुरुस्त करार ॾिना विया आहिनि। वाज़िह रहे त 53 मेंबरनि ते ॿधल ऐवान में हुकूमत ठाहिण लाइ 27 वोट घुर्बल आहिनि। 3 वधीक सीटुनि ते कामयाबीअ बाद PTI 32 सीटुनि ते वाज़िह अक्सरियत हासिल करे हुकूमत ठाहिण वञी रही आहे। PP 12, नून लीग 7, जॾहिं त जम्मू कश्मीर पीपुल्स पार्टी ऐं मुस्लिम कॉन्फ्रेंस वटि हिक सीट मौजूदु आहे।